नाज़रीन हलानी का रिपोर्ट करे पियो ताका रिपोर्टर मसूद अहमद से तो ठारूशाह जे अवाम पारां PPMA पीर ऑफ हलानी सद इब्रार अली शाह ठारूशाह में करायल रिकॉर्ड तरक्याती कम जिन में ठारूशाह खां नौशरो फिरोज़ ठारूशाह खां दरिया सिटी ताईं बहितरीन रोडनि जूं स्कीमूं ॾेई ठारूशाह वासियुनि जी दिलनि खटे वरितो। शहरनि पारां शुक्रिया अदा करण लाइ रईस बाबू खानज़ादो जी अॻवाणीअ में हिकु बहितरीन ऐं शानदार तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें MNA सैयद इब्रार अली शाह जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। गुलनि जी वर्खा करे पंडाल में पहुचायो वियो, जिते PPMA सैयद इब्रार अली शाह खे सिंध जी तारीख़ में पुराणी सक़ाफ़त पटको पारायो वियो। तक़रीब खे रईस बाबू खानज़ादो, उस्ताद मलूक मस्तोई, अख्तर खानज़ादो ऐं ॿियनि चयो त असां साईं इब्रार शाह जा निहायती शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं असांजे शहर ठारूशाह लाइ वॾी स्कीमूं ॾेई करे शहर वासियुनि जूं दिलियूं खटे वरितियूं आहिनि। तक़रीब खे PPMA पीर ऑफ हलानी सैयद इब्रार अली शाह ख़िताब कंदे चयो त ठारूशाह जे अवाम सां मां वाइदो कयो हो त मां जीअं ई MNA थींदुसि मुंहिंजूं पहिरियूं स्कीमूं ठारूशाह जे शहर लाइ हूंदियूं, उहो मां वाइदो पूरो कयो आहे। इंशाअल्लाह ठारूशाह जे अवाम जा बुनियादी मसइला हल कंदासीं। ठारूशाह जे अवाम सां मुंहिंजी वॾे भाउ साईं मंज़ूर हुसैन शाह सां पुराणो तालुक़ु रहियो आहे। मां बि तव्हां सां हर वक़्तु गॾु आहियां। तक़रीब में प्रोफेसर सैयद मक़बूल अहमद शाह बिरा टाउन कमेटी जी अॻवानी चेयरमैन, सैयद अमीर अली शाह हलानी टाउन कमेटी चेयरमैन, सैयद बाबर शाह PP ज़िले नौशरो फिरोज़ जी नायब सदर, सैयद मोहम्मद आकिल शाह PP तालका मेहरापुर जे सदर मसरूर राजपर, आफ्ताब मल्ला, सैयद अहमद अली शाह PP तालका मेहरापुर जे सीनियर नायब सदर, हुसैन बख्श सेतो, फैज़ अहमद उन्नड़, सैयद आमिर शाह, सैयद याहिया, सैयद शाह मोहम्मद शाह, मारूफ खालीपुट, अब्दुल हकीम सेतो, सैयद नाज़िम शाह ऐं ॿिया मौजूदु हुआ। यकीन कयो त ईअं महसूसु थियो ॼण असांजे हिकिड़ो घर जो फर्ज़ु जॾहिं बि मुलाक़ात हिन सां थींदी आहे त बेहदि ख़ुशी थींदी आहे। हे बि ईअं करे चइजे सुठनि दोस्तनि मां, सुठनि हमदर्दनि मां ऐं हिन जी फैमिली का लिकी चुकी कोन्हे। अहमद खानज़ादा साहब तमामु पुराणी फैमिली आहे, सो तमामु हिन इलाइक़े में निहायती इज़त सां सम्झो वेंदो आहे।